नाज़रीन तो हक़सत न्यूज़ नाज़रीन तां खबर शामिल कंदा सिठारजा खान जाते सिठारजा बरसां ॻोठ हाजी माकन कुबर मां मुबीना तौर ते घरां निकितल जोड़ो हथ न आयो। नारी जे वारसनि पारां अगवा जो इल्ज़ाम। नारी जे वारसनि औरतुनि जो शहर जे मरकज़ी चौक ते धरणो। तफ़सीली ख़बर मूजिब सिठारजा थाणे जे हद ॻोठ हाजी माकन कुबर मां हिकु हफ़्तो अॻु घरां निकितल जोड़ो मोहम्मद फाज़िल कुबर ऐं नारी काइनात इस्लामी जो हफ़्तो गुज़रण बैदि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। संदसि वारसनि जो चवणु आहे त असां SSP खैरपुर खे अपील था कयूं त असांखे नारी बाज़ाब कराई वञे। नाज़रीन रिपोर्ट करे रहियो आहे अल्ताफ़ भुट्टो, हक़सत न्यूज़ सिठारजा।